अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। कंडीयारो खबर जे नालो कंडीयारो लग प्यार जो परणो क़ंदड़ जोड़े जी ज़िंदगी ज़ेर बणिल। ॿिनि वरनि खां दरबदर छोकिरो खाईंदड़ ते मजबूर। नारी जी माइटनि ऐं पुलिस जे ॾाढनि खिलाफ़ जोड़नि साफ़िन अॻियां एहतिजाज कंदे दायो त हिननि 2 साल अॻु अदालत ज़रिए प्यार जो परणो कयो, जंहिं बाद नारी जा वारस ऐं बिरादरी जा कुझु बाअसर सिंध जान जे वेड़ बणिजी विया आहिनि ऐं खेनि क़त्ल जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिं सबबि हू गुज़िरियल 2 सालनि खां दरबदरी ऐं ख़ुशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। जान जे ख़तरे सबबि परेशान आहिनि। नारी राईंदे चयो त माइटनि असां ख़िलाफ़ रण मारे ॾिनो आहे जे हू मुंहिंजे मुड़ुस ऐं मुड़ुस जे माइटनि खे कूड़नि केसनि में फासण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। पुलिस बि असांजी मदद करण बदिरां बाअसरनि जो साथ ॾेई रही आहे, जंहिं सबबि हू सख़्तु परेशान आहिनि। हिन IG सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त खेनि तहफ़ुज़ फराहम करे ऐं बाअसर पुलिस ख़िलाफ़ क़दम खयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।